मखे ॾिठई ऐं पाण जंहिंमहिल हिननि ॾे अचनि पिया इन्हनि बदबख़्तनि ॾे अचनि पिया अॻ में मदीने शरीफ़ ॾे मुहड़ो कयूं ऐं अर्ज़ कयूं त या रसूल अल्लाह मुंहिंजे मथां नज़र फरमाए त तुंहिंजो बचड़ो हे इम्तिहान ॾेई वञे ऐं पास थी वञे। मदीने शरीफ़ ॾे मुंहं करे फरमाइनि पिया त जंहिंमहिल हे अखियूं अकबर खे ॾिसंदियूं कुसंदे त उन महिल जेका हे नज़र फरमाइजाए त टपी वञा। असगर खे कुसंदे ॾिसंदियूं कासिम घोट खे कुसंदे ॾिसंदियूं अलाए छा छा ॾिसंदियूं ओ मुंहिंजा मिठा नाना रहमत जी निगाह फरमाए हुसैन जे मथां त हुसैन हिन इम्तिहान खां पार थी वञे। उहा नबीअ जी निगाह हुई न। हाय हाय जंहिंमहिल लिखनि पिया त चपड़ा बि वियाहनि सुकी ऐं पोयूं पोयूं बचड़ा बि थी विया हा शहीद असगर बि थी वियो हो शहीद अकबर बि थी वियो हो शहीद कासिम घोट बि शहीद साईं अब्बास बि शहीद ऐं गुलाम बि शहीद अकेला बचा हा जंहिंमहिल पंहिंजे इन्हनि पंहिंजे नाने जे दीन जे लाइ इन्हनि बदबख़्तनि सां विढ़नि पिया उन जंहिंमहिल घणो तंग कयो ऐं विढ़ंदे विढ़ंदे जंहिंमहिल निभागे तीर हयूं किरिया हा ॾिसनि पिया त नानो बीठो आहे फरमाए पियो त हुसैन गणती न कर मां वटि पहुचण वारो आबे कौसर जा प्याला पीअण वारो आहे। इहा निगाह हुई पर अॼु तुंहिंजे मथां फ़ैसिलो त इन दोज़ख वारे कुन मां जेके बि हुया सभु दोज़खिया साईं सां जेके विढ़िया सभु दोज़खिया इन्हनि में हुर बि त हुयो पहिरियों करबला जे मैदान में हज़रत इमाम जे साल खे न मञण वारो हुर हो ऐं इते वकोड़े बिहारण वारो हुर हो। इनखे बि त सिक हुई इनखे बि त जेका आहे सा दिलचस्पी हुई दुनिया में त मांखे बि हुकूमत मिले मांखे बि पैसा मिलनि पर अदा अंदर में का इश्क जी चिणग पयल हुयसि अदब वारी चिणग पयल हुयसि। जहिड़े टाइम ते पंहिंजी सुञाणप पिया कराइनि पंहिंजो तारुफ़ पिया कराइनि त मांखे नथा सुञाणो मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोहिटो आहियां हीअं जेको आहे उहा चिणग अंदर मोहबत वारी चिमकी पई विसरियल सबक़ यादि आयो त नंढड़े हूंदे खां चीजल अंबड़ मुंहिंजे मिठे बाबे मूंखे दर्स ॾिना हा त अल्लाह जे महबूब सां मोहबत कजा उहो सबक़ यादि अची वियो अखियुनि तां पटी हटी वई ॾिसे त मुंहिंजे आका जो बचड़ो मुंहिंजे साम्हूं बीठो आहे दस्तार मदीने वारे साईं वारी पायूं बीठो आहे तरार हज़रत मौला अली वारी खयूं बीठो आहे ऐं पंहिंजो पाण जो जेको आहे रंग फिटंदो वियुसि चेहरो फिको थींदो वियो जिस्म लॻण लॻो त हे मां छा कयो। अमीर पुट साद जेके चयई त ॿुधी थो त छा थो फरमाए उन चयुसि त तोखे छा थी वियो आहे तूं त वॾो पहलवान आहे वॾो बहादुर आहे तूं त सभनि माण्हुनि सां मिलण वारो आहे तुंहिंजो चेहरो फिको थी वियो आहे तुंहिंजो रंग हैड्रो थी वियो आहे तोखे छा थी तूं छो थो लॻे चयईंसि त मुंहिंजे अंदरि छिकताण पई थी हले त अल्लाह जे रसूल जे बचड़े सां कीअं मां विढ़ंदुमि हुन चयो त मां विढ़ंदुमि जे न विढ़ंदुमि त घोड़ा ऐं जोड़ा मूंखे कीअं मिलंदा पाण फरमायूंसि त मां थुक हणां तुंहिंजे जोड़नि खे बि त घोड़नि खे बि मां तोखे चयो न इन कुन मां जेकॾहिं कढई कहिड़े कुन मां दरिया वारो कुन न समुंड वारो कुन न दोज़ख वारे कुन मां जे ॿाहिरि कढई त मदीने जे साईं जी मोहबत ॿाहिरि कढई ॿी का बि शइ कान्हे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत उहा तोखे ॿाहिरि कढंदी ऐं तूं यादि रखी छॾ तूं अॼु बि मशहूर वारे साईं जूं तकरीरूं ॿुध तुंहिंजे अंदर में मोहब्बत पैदा न थिए त मां ॾंड भरे ॾियां। हुर डुकंदो आयो आहे हलंदो आयो आहे सिधो अची इमाम जे कदमनि में किरियो आहे
ओ मां कुर्बान वञाए मुंहिंजे आका जा बचड़ा मूंखे अलाह छा थी वियो हो हिन रिणपट जे मैदान में मां तोखे बिहारण वारो आहियां पर हाणे मां ॿियो कुझु नथो करे सघां अवल मूंखे तूं माफ़ी ॾे मुंहिंजे लाइ माफ़ी आहे या न साईं मुंहिंजे लाइ माफ़ी आहे या न ज़ारो ज़ार रोए थो कदमन मुबारक खे चिंबड़ियो पियो आहे पाण मथे करे फरमान था पिया भाकुर पाए त तूं हुर्रा हुर यानी दोज़ख जी बाग आज़ाद हाणे नरो हाणे तूं हुसैन जो हाणे तूं हुसैन जो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन जे तूं हुसैन जो आ त पक ॼाण त मदीने जे साईं जो आ अल्लाह फकीरा हिकड़ी गाल बुधाए हजरत इमाम हुसैन साईं खे जे इक़्तिदार खपंदो हो या बादशाही खपंदी त हे 9 ॾींहं सोचण जे लाइ थोरा 2 तारीख़ खां वठी 10 तारीख़ ताईं करबला जे मैदान में महबूब जो बचड़ो रही पियो उन्हनि हर तरीक़े सां समझायो त साईं तोखे बादशाही ॾियूं था रुगो बैत कर बादशाही ॾियूं गवर्नरी ॾियूं पैसा जेके चई ॾियूं पर जे न बचड़ा कोहंदासीं तोखे बि शहीद कंदासीं घोड़ा मथां डुकाईंदासीं दुश्मन मुबारकनि जे मथां इहे ॻाल्हियूं त उन्हनि कयूं वरी 3 ॾींहं पाणी बंदि करे बि ॾेखारियूं पोइ बि जो इमाम साईं हिन ॻाल्हि ते बीठा रहिया त मक़सद मतिलब छा त छा बचाया बादशाही वठां बेअकुल मदीने जे साईं जो बचड़ो इते एडी तकलीफ़ खाए पियो त दीन बचाया क़यामत ताईं सबक ॾेई छॾिया हक़ ते हलण वारनि खे हक़ जी वाट ते हलण वारनि खे सच जी वाट ते हलण वारनि खे त कहिड़ी बि तकलीफ़ अचई सच जो परचम मथे हुजे दीन जो परचम मथे हुजे इमाम हुसैन जो किरदार तुंहिंजे अखियुनि जे आॾो हेदे साईं चओ त भत तो फेको जे चओ त भत फेको तो जेके कम कया था वञनि मोहब्बत जे नाले में ये इस्लाम में आहिनि केर तो बादराह जी बाजार में वेंदे सब्जी वठंदे जहिड़ी जई दुकानदार आखण ने भले 20 रुपए किलो छो न मिले बटाले जो 30 रुपए गोगड़ू छो न मिलन तब 2 अखियुनि जी जाइ ते 4 अखियूं करे ॾिसंदे त फितल गोगड़ू त नजड़ो अथई न ऐं जेको तोखे जहिड़ियूं हदीसूं ॿुधाए त तूं पत करे वेही रह दीन जो सौदो ईअं करे वेही रह उन्हनि खे बि त अखियूं पटे ॾिस न त इहे हदीसूं कहिड़ियूं था ॿुधाए उहे हदीसूं पढ़ जेके आलिमन सगोरन कसवटी ते परखे पोइ आंदियूं त पोइ तोखे दीन जी ख़बर पए मदीने जे साईं जे इश्क मोहब्बत जी ख़बर पए तोखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़नि जे ज़िक्र करण जी ख़बर पए त ज़िक्र कीअं करणो आहे ईअं न आहे त 12 महीने हिकु ॿ ॻाल्हियूं करे तूं वेही रहे न सॼी हयातीअ जो इम्तिहान आहे सुहिणा सॼी हयाती जो इम्तिहान आहे कमाल आहे हज़रत इमाम हुसैन जी अज़मत खे सलाम आहे जो 72 ज़ख़म खाई पोइ बि निमाज़ पढ़ी रहियो आहे तोखे असांखे फरमाए रहियो आहे त निमाज़ न छॾजांइ नेज़े जे मथां क़ुर जी तिलावत करे रहियो आहे त क़ुर खे न छॾजांइ तॾहिं मदीने जे सोने साईं बि फरमायो त मां तव्हां में 2 शयूं छॾियूं थो वञा पियो हिकिड़ो त अल्लाह जो किताब ॿिया मुंहिंजा अहल बैत इन्हनि ॿिन्ही खे न छॾिजो ऐं इहे ॿई हिक ॿिए खां जुदा न थींदा अहल बैत क़ुरान खां जुदा न थींदो ऐं ॿई क़यामत जे ॾींहुं असां सां गॾु अची मिलंदा हाणे हिते हिकिड़ो मिसाल चवनि था त हिकिड़े शहर में रहंदो सैयद अहल बैत पोइ भंगूं बि पयूं हलंदियूं हुयूं त कारा ॾंडा रंग वारा कारे रंग वारा ॾंडा बि पिया हूंदा हुआ पोइ केर बि मुला मौलवी भुलिजी उन शहर में वाइज़ करण वञे त सैयद ॾंडो खयो ईंदो हाणे साईं अहले सुन्नत वल जमायत वारा जेके भी आलिम मौलवी वीचारा अदब वारा अहल बैत जे साम्हूं न कन लठियूं खाई मोटी अच भंग चरस ये बंद थियन ई न
तो बाकी दस त तुझा बच्चा न सुधरन त धिको नहीं छने त निकरी वने या पूरी पूरी कोशिश कने त मजा बचड़ा है ने सुधरी या कोशिश करी एकड़ो मोहब्बत वारो हो उन चयो त पंजे बच्चन के सुधारियो बाकी मदीने जे साईं के आर के सुधारियो मां वना थो वाइज कंदो सबनी चयो त वाइज कंदे त सैयद विढ़ंदुई या सैयद जे सामू थी या मार खाई मोटिया चई जेको भी थियो थे पियो मां में वयो जो त कुरान मथे ते खयूं वियो अग में तो न कोठ दे जापो मोकली त मां वाइज कंदो में हुते प्यारियूं थी वयूं डंडा कुंडा जेके हिन उहे डंडा कुंडन मां निकिरी वेढ़ जे लाइ रखजी विया शाह साहब रस्ते ते वेही रहियो अचे तन सां झेड़ो कंदो में हे भी कुरान खड़ी सिधो वनी उते निकतो जद शाह साहब वेठो चे हेरे मारे छो अचे मां वञा उते वजन सां वनी कुरान ॾिनई सैयद के त शाह साहब हे कुरान मिलियो असां के तहा कऊ इहो खण तूं ऐं असां वारो सामान जेको उहो ॾे माखे चई साईं अर्ज़ इहो आहे त तहा वारो सामान असां वटा असां वारो सामान तो वटा हाने तू पंहिंजो सामान खण मुंहिंजो सामान माखे ॾे चई तो वारो सामान कहिड़ो चई इहे कूंडा इहे भंगू इहे चरस इहे बिदातूं इहे बिदअमलियूं इहे असां वटि हूंदियूं न साईं इहे असांखे मोटाए ॾिजो तो वटि आहिनि हे क़ुरान तव्हां अहल बैतन खां आंदो न जो मदीने जे साईं फरमाए थो क़ुरान अहल बैत गॾु हूंदा क़ुरान असां वटां असां क़ुरान पढ़ी अमल था कयूं वाइस था कयूं इहो क़ुरान खण तूं असांजो सामान असांखे मोटाए ॾे चिड़ थी लॻे चुप करे हिन खे चई त मौलवी साहब ईअं कंहिं मूंखे चयो कोन उथी वाइस कर तूं त मां बि ॿुधी मुंहिंजा अदा भाउ मुंहिंजा कम उहो कबो जेको मदीने जे सुहिणे साईं जे सुन्नत जे रोशनी मां तव्हांखे ॻाल्हि पे कई त जॾहिं ॾहीं जो ॾींहुं गुज़री वियो सिर मुबारक खयूं हाणे शाम ॾे पिया था वञनि रस्ते ते हिकिड़ी मंज़िल आई टाइम घणो थियो 9 थी विया मां मोकल वठां साईं आया मंज़िल कंदा हलंदा था वञनि पिया सिर मुबारक नेज़े ते पाक बीबियूं संगोरियूं क़ैद बणियूं थियूं वञनि हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन सुहिणो क़ैद बणियो थो वञे पियो रस्ते में पई आहे रात उन रात जिथे पई आहे उते भरिसां हो गर्जा घर हाँ चरड़ी आहे वीचारा सभई दुआ कजो सलाह कुछ करे अमा तू हिते मिलंदी आहे सॼे कम खे ड्राहींदी हाँ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सल्ली अला सय्यदना मुंहिंजा मालिक ज़िक्र हुसैन जे सदके ख़ुश कर वीचारी खे दर्दड़ा दूर करे दम दस्तगीर ॿई न रहणो न मस्तानी अग में मौला अली साईं जो नारो हुयो पोयों पीरन जे पीर जो नारो हुयो समझ त हक़ सच्चा न अरे खुदा बनाने चरण के समझाने वालो केर इन के समझाने वालो खुदा महबूब सुभानी मौला अली जो बचड़ो हसन हुसैन सैयदा मन मन चरण को शायद बुध तुझे नजर में चरिया है सहना से आई उते हुयो हिकड़ो गर्जा घर उन गर्जा घर जे भरसां वञी काफ़िलो थमियो उहो जेको राहिब हो ईसाई हो हीअं जो ॾिसे त हिकिड़ी नूर जी लाट आहे जेका इन काफ़िले जे अंदरि अचे थी पई इबादतूं करे करे थोरी ईसाई अदा हीअं उतो निकितो आहे गर्जा घर मां हलंदो थो वञे वञी उन काफ़िले में बीठो आहे जेको इमाम जो सिर मुबारक खयूं था वञनि पिया उते वञी ॾिसे थो आहे नूर जी लाट आहे जेका सिर मुबारक जे मथां थी अचे पई पोइ उन्हनि खां पुछा थो करे पियो त हे सिर मुबारक कंहिंजो आहे
हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन साईं ॿुधाइनि था पिया त हे सिर मुबारक जेको नबी आ मदीने जो साईं आ उन जे ॾोहिटे मथे के हथ ॾेई बीही रहियो आ समझी वियो त हे दुनिया जा पूजारी हिन हे दुनिया जा कुत्ता हिन हे ढूंढ जा तालबू हिन यकदम पंहिंजे घर में मोटी वियो आ 10,000 दरम उन टाइम जा खणी आयो आ उहे 10,000 दरम उन खोली शिमरे खे ॾेई चए थो त खोली हे तोखे 10,000 आहिनि रातो की रात इहो सिर मुबारक मूंखे ॾे त मां पंहिंजे घर में खणी रखां हो त हुया ई दुनिया जा तालबू उन्हनि खे ख़बर क़यामत जी त परवाह कोन हुई त बर्बाद करे चुका 10,000 वठी हिनखे सिर मुबारक ॾिनो अथऊं उन सिर मुबारक खे खणी पंहिंजे घर में वियो आहे उते पाणी खणी आयो आहे सफ़ेद कपिड़ा खणी आयो आहे अच्छा कपिड़ा खणी आयो आहे अतर अंबीर खणी आयो आहे उन पाणीअ सां सिर मुबारक तां वारनि मुबारकनि तां मिटियूं जेके उगण शुरू कयूं अथई ऐं रत मुबारक चेहरे ते उगण शुरू कई अथई ईअं सफ़ाई बि कंदो थो रहे अतर बि मखींदो थो रहे त रोईंदो थो बि रहे भेटाई साईं कीअं फरमायो आहे त फटड़न तऊं रत फुड़ा अलीअ थे उभ्यास ककरा करबला जा मादर थे भेड़िया ॾाढ़ीअ रत रत्यास दंद त मोती वो जेको खून मुबारक मुक़द्दस उनखे चेहरे नूरानी मुबारक तो साफ़ भी कंदो तो रहे रोईंदो भी रहे तो तहां त पोइ सफ़ाई थी वई आहे अतर ॾाहणी सॼी रात चेहरो मुबारक में खयूं बीठो आहे रोईंदो तो रहे पियो का महल थी आहे ॾिसे तो इन नूर जी लाट सां हिकिड़ो तख़्त आहे जेको लहंदो तो अचे पियो उहो तख़्त मुबारक उते पहुतो आहे उन तख़्त मुबारक ते हिकिड़ी औरत आहिनि त 5 औरतूं पर हिकिड़ी जो आई आहे उन सिर मुबारक खे हिकिड़ी भाकुर पाए रोए थी पई अल्लाह अकबर कबीरा पुछा करे थो वियो ते केर हिन हे शहजादियूं केर हिन हे नूरानी सूरतूं केर हिन त हिकिड़ी ॿुधाएसि थी त इहा मां ख़ातून जन्नत आ जाथे भी ने बचड़े जो सिर मुबारक मंज़िल थो करे उन मंज़िल ते जीजल अमड़ पहुचे थी बजे बचड़े जे सिर मुबारक खे खणी रोए थी अम्मा खुदैजतुल कुबरा अम्मा बीबी मरियम अम्मा बीबी हवा बीबी आसिया सोना सुबह थी रोईंदो वो सिर मुबारक हुननि खे ॾेई आयो आहे चए पियो ॿिया पैसा हुजनि हा त जेकर मां तव्हां खां वरी हे सिर मुबारक वठां अड़े निभाॻो नबी जे नवासे जे सिर मुबारक सां तव्हां हे कयो आहे हो सिर खणी हलिया हिन बरकत वारो महबूब जो पोयों मदीने जो साईं पहुतो अथसि हुसैन जे अदब करण वारा हुसैन सां मोहब्बत करण वारा मदीने जे साईं खे प्यारा पाण हिकिड़े दफ़े मदीने शरीफ जे घिटी में पिया वञनि हिकिड़ो ॿार अंसारनि जो मिटीअ में खेॾे थो पियो उन जे बावजूद मदीने जो घोट वेहे थो उनखे भाकुर बि पाइनि था त चुमियूं बि ॾियनि था सरकार जो भाकुर पाइनि चुमियूं ॾियनि त छा थो सम्झो रीस थी अचे असहाबनि सगोरनि खे पुछनि था त साईं अहल बैतनि जो बचड़ो आहे छा जो प्यार थिया ॾियोसि पिया पाण फरमाइनि था पिया त न अहल बैतनि जो बचड़ो नाहे हे अंसारनि जो बचड़ो आहे पर मां ॾिठो हो त मुंहिंजे हुसैन जा अदब पियो करे उन राहिब महबूब तशरीफ फरमा थिया आहिनि पाण फरमाइनसि था मुंहिंजे हुसैन जो अदब कयो थी तोखे दोज़ख ॾे न छॾींदुसि हीअं हथ मुबारक घुमाइनसि था त यकदमि कलमो थो पढ़े त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सब कलमो पढ़े तो रूह परवास करे अल्लाह ताला हे जेके तव्हांजो अखड़ियूं ओजागा कयूं वेठियूं
ऐं ज़िक्र हुसैन में जेके दिलियूं तहांजो सुकून सां ॿुधण जे लाइ ऐं अखियूं रोइण जे लाइ तयार वेठियूं आहिनि हे तुंहिंजी असांजी हाज़िरी इंशाअल्लाह ताला रब करीम वटि क़बूल पवंदी महफ़िल हलंदी रहंदी असां पंहिंजो नालो लिखायोसीं व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा मिठा मालिक बाडर जी जमायत जी आस पास जी जमायत जी असां ग़रीबन जी हे मोहब्बत वारी महफ़िल क़बूल करण फरमा जेका तुंहिंजे महबूब जे महबूब आशिक़नि जे महबूब वलियनि जे महबूब सिद्दीक़नि जे महबूब